लिबास जो वॾो किरदारु हूंदो आहे। दीन जीअं असांखे निमाज़, रोज़े, ज़कात यानी इबादतुनि जा तौर तरीक़ा सेखारे थो, तीअं ज़िंदगी में इंसान जे इस्तेमाल में जेके बि मामलात अचनि था, दीन असांजी उन्हनि मामलात में बि सुहिणी तरबियत करे थो। हिन मुतलिक़ वॾा अबवाब क़ाइमु थियल आहिनि हदीसुनि में त लिबास कहिड़ो पाइजे, कीअं पाइजे, ऐं लिबास जा ज़िंदगी ते कहिड़ा असरात पवंदा आहिनि, ऐं ज़िंदगी ते लिबास जे रंगनि जो कहिड़ो असरु थींदो आहे। इन मुतलिक़ मदीने वारे साईं वाज़े ऐं चिटी पंहिंजी उम्मत खे तालीम अता फरमाई आहे। तव्हां खे अल्लाह ताला जेकॾहिं अता कयो आहे ऐं अल्लाह तव्हांखे माल जी ज़्यादती अता फरमाई आहे त तव्हां सुठा लिबास पहिरियो, सुहिणो लिबास पायो, भलो लिबास पायो, इसराफ़ खां पाण खे बचायो। अहिड़ो महांगो लिबास जेको घणो ज़्यादा क़ीमती हुजे, अहिड़ो लिबास पाइण खां मना आहे। मां वियुसि हिकिड़ी मार्केट में, हिते पाकिस्तान में ई, ॿाहिरि मुल्क में न, ॿाहिरि त अञा घणा महांगा हुया, पाकिस्तान जी ॻाल्हि थो कयां। हिकिड़ी बाज़ार में वियुसि त लिबास पुछा कयमि क़ीमत, उनजे हिकिड़े लिबास जी क़ीमत 1.5 लख रुपया हुई, मर्द जो, इहो सागुण जेको असां पायूं था, 1.5 लख रुपये जो हिकिड़ो औरतुनि जो लिबास हुयो। हाणे उहे पुछा कईसीं त औरत हिकिड़ो असांजे पाकिस्तान जी हिकिड़े सूबे जी वज़ीर आला औरत आहे, ते 1 करोड़ रुपए जो लिबास पातो आहे। 70 लख 80 लख करोड़ रुपए जो लिबास, इहो पाइण मना आहे। अहिड़ो महांगो लिबास पाइण जाइज़ न आहे। बाक़ी सुठो लिबास पाइण जंहिंसां इंसान जी शख़्सियत वाज़े थिए, उन जी शख़्सियत जो पतो पवे, अहिड़ो लिबास पाइण जो ख़ुदि अल्लाह क़ुरान में अमर अता फरमायो आहे। अल्लाह तो फरमाए, या बनी आदम कद अंज़लना अलैकुम लिबासन युवारी सवातिकुम वरीशा। ए आदम जा औलाद, बेशक असां अवां लाइ अहिड़ो लिबास लाथो आहे जेको अवां जी शर्मगाह खे ढके थो, ऐं वरीशा, ऐं तव्हांखे ज़ीनत बख़्शण वारो, तव्हांखे सुहिणो बणाइण वारो। माना जिस्म ते अहिड़ो लिबास माण्हू पाए जेको माण्हू जी सूंहं खे वाज़े करे। माना अहिड़ो लिबास माण्हू न पाए जेको इंसान जे ख़ूबसूरती खे या इंसान जी शख़्सियत खे ख़राब करे। हिकिड़ो जेका वॾी हुजे, हिकिड़ी नंढी हुजे, हले त हिकिड़ो पाचो हेठि हुजे, हिकिड़ो मथे हुजे, ईअं बेफ़ज़ीलती सां माण्हू हले, ईअं न करे, बल्कि सुहिणे अंदाज़ में लिबास पाए जेको इंसान जी सूंहं खे वाज़े करे ॾेखारे। ऐं क़ुरान तो फरमाए, लिबास तक़वा ज़ालिक ख़ैरुन। तव्हां कपिड़नि जो लिबास पायो था, पर अल्लाह तो फरमाए इहो तव्हांखे सुहिणो ज़रूरु करे थो, पर तव्हांजे लाइ बहितरीन ऐं भली पोशाक तक़वा ऐं परहेज़गारी जी आहे। मतिलबु इहो आहे त को लिबास पाए, फौरन अल्लाह तक़वा जी ॻाल्हि हिन जे करे कई त को तव्हां भलो लिबास पायो, बहितरीन लिबास पायो, त उन ते गुरूर ऐं तकब्बुर न कयो, वॾाई न कयो, हठ न कयो। माण्हू लिबास पाए वरी ॿांह लोॾे हले त मूं हेॾो भलो लिबास पायो आहे, पातो आहे, तकब्बुर न कयो। तव्हांजी औकात इहा आहे जो पाचे में पेर फासे त बूथ भर वञी हेठि किरो, तकब्बुर न कयो, बल्कि तक़वा इख्तियार कयो। उन में अल्लाह जो शुक्र अदा कयो त अल्लाह ताला मूंखे हे भलो लिबास अता फरमायो। ज़ालिक मिन आयातिल्लाह लअल्लहुम यज़क्करून। अल्लाह तो फरमायो इहो लिबास जेको तव्हांखे ॾिनो अथमि न, इहा अल्लाह जी निशानियुनि मंझां हिकु निशानी आहे, तव्हां त मन माण्हू इन जे ज़रिए नसीहत क़बूल करण वारा बणिजी वञनि। भलो लिबास पायो ऐं अल्लाह जो शुक्र अदा कयो। ॿी जॻह ते अल्लाह क़ुरान में तो फरमाए, वजअल लकुम सराबील तक़ीकुमुल हर्र व सराबील तक़ीकुम बअसकुम। अवां लाइ लिबास बनायई, अल्लाह तव्हांजे लाइ लिबास ठाहियो जेके अवां खे गर्मी खां बचाइनि था। कुझु अहिड़ा लिबास आहिनि जेके अवां खे शदीद जंग में दुश्मननि खां बचाइनि था, जंगी लिबास आहिनि, या तव्हांखे गर्मी सर्दी खां बचाइण जा लिबास आहिनि, इहे भला लिबास आहिनि।
अकुलमंद माण्हू जी निशानी इहा आहे। हज़रत सैयदना हैदर करार मौला अली करम अल्लाह वजहुल करीम फरमायो, अकुलमंद माण्हू जी निशानी इहा आहे त गर्मी में सन्हो लिबास पाए, सर्दी में थुल्हो लिबास पाए त उहो हुनजे अकुलमंदी जी निशानी आहे। ईअं न त गर्मी में थुल्हो कपिड़ो पाए वेठो हुजे, गर्मी में पियो साईं मुंहिंजा मरे ऐं साईं मुंहिंजा हर गुरु उहो थुल्हो कपिड़ो न लाहे, ईअं न कयो। ऐं मुंहिंजे दिलबर नबी फरमायो अलबिसू मिन सियाबिकुमुल बयाद फइन्नहा मिन खैर सियाबिकुम, सफ़ेद कपिड़ा पायो, अच्छे रंग जा कपिड़ा घणा पाईंदा कयो, अच्छो लिबास पायो, छो त अच्छो लिबास अवांजे कपड़नि में भलो वॻो अच्छे रंग जो आहे, अच्छा कपिड़ा पाईंदा कयो। ऐं वकफिनू फिहा मौताकुम, तव्हां पाण बि अच्छो लिबास पायो ऐं पंहिंजे मैयतनि खे बि अच्छो लिबास पाराईंदा कयो। ऐं साईं करीमन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम सेखारियो त अलबिसु सियाबल बयाद, अच्छा कपिड़ा पायो, छो त फइन्नहा अतहरो व अत्यबु, इन जे करे जो उहे वधीक पाक ऐं वधीक सुठा आहिनि। अच्छो कपिड़ो आहे न, मेरो थींदो त जल्दी पतो पवंदो त मेरो थी वियो, उन जी जॻह ते रंगीन कपिड़ो उहो सॼो 3-4 ॾींहं माण्हू पाईंदो रहे, ख़बर कोन पवंदी आहे त हिन ते दाग लॻो आहे या मेरो थी वियो आहे, मिटी वाणो थी वियो आहे, ख़राब थी वियो आहे, उनजी ख़बर कोन पवंदी आहे। सफ़ेद लिबास नबी साईं फरमा फइन्नहा अतहरो, इहो तव्हांजे लाइ ज़ोर पाक आहे, छो त ख़बर पवंदी आहे त मेरो थी वियो आहे त मां जल्दी तब्दील कयां। ऐं अत्यबो, इहो तव्हांजे लाइ वधीक सुठो बि आहे त अच्छो लिबास पायो। अच्छे लिबास खां अलावा जेकॾहिं माण्हू रंगीन कपिड़ा पाए थो, अछनि कपिड़नि जी जॻह ते ॿिया रंग पाए थो त उन में शरीयत में का मुमानियत न आहे। ॿ लिबास मर्द जे लाइ पाइण हराम आहिनि, ॿ रंगनि जा लिबास, ॿिनि रंगनि जो लिबास मर्द खे पाइण जाइज़ न आहे। घणा रंग? 2 रंग। हिकिड़ो ॻाढ़े रंग जो वॻो जेको कुंवार खे पाराईंदा आहियूं न, ॻाढ़ो रंग, ॻाढ़े रंग जो वॻो पाइण मर्द जे लाइ हराम आहे, इहो पाइण जाइज़ न आहे। ॿियो फिको हुलवाणी रंग हुजे, हुलवाणी रंग फिको, हिकिड़ो त फिको हूंदो आहे गेड़ू रंग, गेड़ू जेको जोगी पाईंदा आहिनि, नारंगी रंग हूंदो आहे, नारंगी रंग न, फिको हुलवाणी रंग फिको, उहो पाइण मर्द खे हराम आहे। उनखां अलावा मर्द जे लाइ मदीने वारे साईं रेशम पाइण खे हराम करार ॾिनो आहे। रेशमी कपिड़ो, रेशमी वॻो मर्द जे लाइ जाइज़ न आहे त उहो रेशम पाए। ऐं ॿियो सोन ऐं रेशम नबी साईं हराम कयो आहे। छो? आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त रेशम ऐं सोन क़यामत जे ॾियारे मर्दनि खे अल्लाह जन्नत में ओढ़ाईंदो, इहो जन्नत जो लिबास आहे, दुनिया में इन जे करे मना। बाक़ी इन खां अलावा जेको बि कपिड़ो पायो जंहिंमें तव्हांजी शर्मगाह, तव्हांजी उघड़ महफ़ूज़ हुजे, ढकियल हुजे, जेको लिबास पायो उन में पाइण में को हर्ज न आहे, का तव्हांजे लाइ किबाहत न आहे, इन में का परेशानी न आहे, का बि शरई मुमानियत न आहे, कहिड़ो बि रंग पायो तव्हांजे लाइ जाइज़ आहे। ख़ुसूसन असांजे अंदरि हिकिड़ो घणो इंतशार पैदा कयो वियो आहे त कारो लिबास पाइण मर्द जे लाइ जाइज़ न आहे या मुस्लमान न पाए कारो लिबास। हालांकि कारो लिबास पाइण मदीने वारे साईं जी सुन्नतुनि मज़ा साबित आहे। हिकिड़ो मौली साहब खां केरु पुछा थो करे, हाणे को जाहिल माण्हू एतिराज़ करे ऐं कंहिं जाहिल माण्हू खे जवाब ॾिजे, सम्झाइजे, ॿुधाइजे त बाबा ईअं न चओ। हिकिड़ो पढ़ियो लिखियो माण्हू जेको पाण खे चवे थो मां आलिम आहियां, मां मुफ़्ती आहियां, मां लिखियल पढ़ियल आहियां, ऐं उहो जे कारे लिबास ते एतिराज़ करे त उनखे शर्म अचणु घुरिजे। पढ़ी ऐं माना ज़िद में एतिराज़ थो करी। हाणे सुवाल पुछा थो करेसि त दिलबर साईं चयो आहे त कारो लिबास पाइण जाइज़ आहे ऐं तव्हां चओ था त कारो लिबास पाइजे या न पाइजे, ॿुधायो। त दिलबर साईं जा असांजे फिलाणे मुफ़्ती चयो आहे, फिलाणे पीर चयो आहे त उहो कारो लिबास न पायो। मां थो चवां त बाबा तूं जे आलिम आई त दलील ॾे न। दिलबर साईं जो नालो वठी रद्द थो करी त दलील ॾे, अकुल अथई, इल्म अथई त दलील ॾे न। फिलाणे बुज़ुर्ग चयो आहे, फिलाणे आलिम चयो आहे, फिलाणे मौलवी चयो आहे, फिलाणे मौलवी खे असां छा कयूं? मौलवी ॼाणे, तूं ॼाणी, असांजे लाइ मुहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत काफ़ी आहे। तोखे जेकॾहिं हदीस नाहे मिली हलिया त मां तोखे हदीसूं थो ॿुधायां। मदीने वारे साईं जे कारे लिबास पाइण ते तोखे जे हदीसूं नाहिनि मिलियूं न
जे तूं हदीस पढ़ी बि तोखे सम्झ में कोन आयो आहे त मां छा थो पढ़ां पियो, छा थो सेखारियां पियो, तोखे हदीस सम्झ में नथी अचे, अरबी जी माना नथी अचे, हलिया मां फ़क़ीर दिलबर साईं जो अदना ग़ुलाम तोखे ॿुधायां त मदीने वारे साईं कीअं सेखारियो आहे। हज़रत सईदा तय्यबा ताहिरा अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा दी फरमाए, सही मुस्लिम शरीफ जी हदीस आहे त मदीने वारे साईं हिकिड़े ॾिहाड़े मूं वटि आया त कारे रंग जी लोई पातल हुया, कारे रंग जी लोई पातल हुयनि, कारे रंग जी लोई पाए मुंहिंजे घर में आया। सही मुस्लिम शरीफ जी हदीस आहे, हदीस नंबर 2081। साहबी तो फरमाए खरज नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ज़ात गदातिन व अलैहि मिरतुन मुरहलुन मिन शारिन अस्वद। अम्मा साहिब दी फरमाए सईदा आयशा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकड़ी सुबह जो बाहर तशरीफ खड़ी विया त मदीने वारे साईं जे जिस्म ते कारे रंग जी ओनी चादर ढकियल हुई। कमीज़ कॾहिं कॾहिं साईं कोन पाईंदा हुआ, उन जी जॻह ते चादर पाईंदा हुआ जंहिंसां जिस्म ढकजी वञे, वॾी चादर पाए कारे रंग जी चादर बतौर लिबास पाए महबूब सोना ॿाहिरि निकिता हुया। वो तो चवे हिकिड़ो मुफ्ती आहे त कारो पटको छो था पायो, वञी कारो मुंहुं कयो, कारो लिबास। फतेह मक्का वारे ॾियारे महबूब सोना आया, रावी के कारो पटको इन जे करे महसूस पियो थिए जो कारो पटको न हुयो मेरो थी वियो हो, इन जे करे अलियाज़ बिल्ला तॾहिं कारो पियो लॻे। फतावा आलमगिरी वारे फतवा ॾिनी आहे, 200 आलिमनि जी फतवा आहे, जेको नबी जे कपिड़े खे मेरो चवे उहो मोमिन ई न आहे, मुस्लमान ई न आहे, बेईमान थी थो वञे। तूं मदीने वारे साईं जे कपिड़े खे मेरो थो चवी। हदीस मुबारक बुध सही मुस्लिम शरीफ की हदीस है 1358 नंबर हदीस। अन्न नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम दखल यौम फतह मक्कत व अलैहि इमामतुन सौदा। जड़े फतेह मक्का वारे ॾियारे मदीने जा ताजदार फातिह बणजी मक्के में दाखिल थिया तो मुझे दिलबर नबी जे मथे ते कारे रंग जो पटको पातल हुयो। सुभान अल्लाह, कारे रंग जो पटको पातल हुयो, महबूब सोना कारो पटको पाए आया हुया। सुभान अल्लाह। हाणे इहा हदीस मदीने वारे साईं जी महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, साईं जन सॼो किताब लिखियो आहे, क़िबला दिलबर साईं सॼो किताब लिखियो आहे। मौलवी जेको एतिराज़ थो करे उनखे चवां थो तो उन वफ़ात कंदे कब्र में पइजी वियो, अल्लाह हुनजी बख़्शिश फरमाए। साईं जन चैलेंज कयो हुअसि, अछो पटको असां पायूं था, असांजे मुर्शिदनि जो तरीक़ो आहे, हज़रात नक्शबंद खां सहाबा किराम खां अचे थो पियो अछो पटको पाइण, पर कारे पटके अछे पटके पाइण ते का हिकिड़ी हदीस ॾेखारियो, हिकिड़ी हदीस मदीने वारे साईं बज़ाते ख़ुदि पातो हुजे, हिकिड़ी हदीस ज़ईफ़ हदीस किताबनि में मौजूदु न आहे। जिथे बि साईं जन जे पटके जो ज़िक्र आयो आहे उते कारे पटके जो ज़िक्र आयो। ऐं हदीस मुबारक है जामे तिरमिज़ी में हदीस नंबर 1774 अन्न नजाशी अहदा लिन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खुफ़ैन अस्वदैन। मदीने वारे साईं दे नजाशी बादशाह हिबशा जो नजाशी बादशाह कारे रंग जा मोज़ा तोहफे में मोकिले ॾिना हुया, जंहिंखे जोराबा सरींदा आहियूं असां, खुफ़ैन या मोज़ो या जोराबो, महबूब सोना कारे रंग जा मोज़ा पाईंदा हुया। सुभान अल्लाह। ऐं साईं करीमन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक आहे सुनन मजम कबीर में, मजम औसत में इमाम तबरानी रहमतुल्लाह ताला अलैहि रिवायत आंदी आहे त हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु तो फरमाए रअयतु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यलबसु सौबन अस्वद। महबूब सोने के मुंह ॾिठो, महबूब सोना कारे रंग जा कपड़ा पाए घर खां ॿाहिरि निकिता हुया। हदीस मदीने वारे साईं जी। तव्हांखे जेकॾहिं हदीसूं नथियूं मिलनि, दिलबर साईं सां हसद आहे, दिलबर साईं सां इनाद आहे, पोइ तव्हां ते मयार कोन्हे का। अबा तव्हां पोइ जीअं वणे उहे कंदा वठो, हसद में भरिया पिया हुजो। आला हज़रत अज़ीमुल बरकत शाह इमाम अहमद रज़ा खान बरेलवी रहमतुल्लाह अलैह मना कई आहे, पर मुहर्रम शरीफ जे महीने में मुहर्रम शरीफ जा पहिरियां 10 ॾियार कारो लिबास न पाईंदा कयो, छो त उन्हनि सां शीयनि सां अहले बिदअत पाए थो, भले पियो पाए, इन में को बि हर्ज न आहे। सुभान अल्लाह। सम्झ में ॻाल्हि अचे थी, कोन थी अचे? अल्लाह ताला सम्झ अता फरमाईंदो। ऐं मदीने वारे साईं फरमायो कंहिं बि लिबास पाइण में तकब्बुर न कयो, हथ ई वॾो। गुरबत हुई, गुरबत हूंदी हुई, माण्हुनि वटि पहिरण जे लाइ कपिड़ो घटि हूंदो हुयो। पोइ जेको अमीर माण्हू हूंदो हुयो न, ॼाणी वाणी एॾा वॾा कपिड़ा पाईंदो हुयो, एतिरो घणो वॻो डिघो पाईंदो हुयो जो वहीं ज़मीन ते लड़की हलंदो हुयो।
जे माण्हुनि में पंहिंजो होड़ ऐं हस्ती ज़ाहिर करे सघे, पंहिंजो तकबुर ज़ाहिर करे सघे। मदीने वारे साईं हाणे भेजियुनि खां हेठि कपिड़ो लड़काए हलण को हराम कमु न आहे, पर हिते जेका मना आहे सा तकबुर करणु आहे, त माण्हुनि में ॾेखारण जे लाइ माना अहिड़ो लिबास पायो जो माण्हू वाह वाह कनि, न बल्कि लिबास भलो पायो पर उन में तकबुर न हुजे। व अस्लिहू लिबासकुम हत्ता तकूनू कअन्नकुम शामतुन फिन्नास फइन्नल्लाह ला युहिब्बुल फुहश वलत तफहुश। पंहिंजे लिबास खे सुहिणो बनायो एस ताणी जो तव्हां माण्हुनि में वणंदड़ निशानी तौर लॻो। जेको लिबास पाए अचो न, माण्हुनि में वेठा हुजो त तव्हां ख़ुशि लिबास हुजो, माण्हुनि खे तव्हांजो लिबास वणे। छो त अल्लाह ताला बुरे कलाम खे बि पसंदि न फरमाईंदो आहे ऐं फाटल पुराणनि कपिड़नि में रहण वारे खे अल्लाह पसंदि न फरमाईंदो आहे। हूंदे सूंदे बि भलो साफ़ सुथरो लिबास नथो पाए अचे। हिकिड़ा असां ॾिसंदा आहियूं साईं मुंहिंजा गैरेज ते कमु कंदा आहिनि, पोइ उहे मेरा कपिड़ा पाए पोइ मस्जिद में ईंदा। हाणे तव्हां ॿुधायो कि वॾेरे वटि वञो हुनजी दावत ते, कि अमीर वटि वञो या पंहिंजे मिट माइट वटि वञो, मेरा कपिड़ा पाए ईंदो? अब दावत ॾिनी अथई साफ़ सुथरो कपिड़ो पाए। तव्हां दुनिया वारनि वटि भलो लिबास पाए था वञो, अहकमुल हाकिमीन अल्लाह जे दर ते था अचो, रब्बुल आलमीन जे दर ते था अचो, ऐं अल्लाह जे दर ते तव्हां वरी मेरा पुराणा फाटल ऐं अहिड़ो जंहिंमें पघर जी छत ऐं बदबू पई अचे उहे कपिड़ा पाए अचो, ठहे थो इहो? मदीने वारे साईं फरमायो अल्लाह खे इहा ॻाल्हि नथी वणे। लिबास में पटको बि लिबास में शामिल आहे, टोपी बि लिबास में शामिल आहे। मथो उघाड़ो न कयो, मथे खे ढके ईंदा कयो। पटको पायो, पटको नथा पायो त टोपी पायो, न त पटको पायो। पटको मलाइकनि जी निशानी आहे। जॾहिं बदर जे मैदान में मलाइक लथा, 3000 मलाइक मदीने वारे साईं जी उम्मत जी मदद जे लाइ, साईं फरमायो त उन्हनि खे मूं ॾिठो त साए रंग जा पटका पातल हुई न, ऐं उन जा तुरा जेके न तुरा हीअं पुठीअ जे विच ते हीअं लड़कियल हुया, हीअं अचनि पिया मैदान में। ऐं जेकॾहिं माण्हू पटको पाए निमाज़ पढ़े त हिकिड़ी निमाज़ जे बदिले अल्लाह हुनखे 25 निमाज़ुनि जो अजुर ऐं सवाब अता फरमाईंदा। कमीज़ या शलवार पहिरियो या त गोॾ पायो त गोॾ मदीने वारे साईं जी सुन्नत आहे। पूरी ज़िंदगी मदीने वारे साईं गोॾ पाती आहे, शलवार न पाती आहे। महबूबन करीमन शलवार न पाती आहे, गोॾ पाईंदा हुया। आका करीम गोॾ पाईंदा हुया। असां वटि हिते चड्ढी पाए निकिर न लाड़ में त माण्हू कोन ॾिसंदा, गोॾ पाए निकिर त सभई हैरत मां ॾिसंदा हीअ कहिड़ी मखलूक आई आहे। गोॾ पाइण ऐब महसूस थींदो आहे, पर मदीने वारे साईं जी सुन्नत आहे गोॾ पाइण। ऐं जेॾी महिल लिबास पायो त सॼे पासे खां शुरूआत कंदा कयो। अवल सॼे हथ खे दाख़िल कयो, शलवार पायो त अवल सॼे टंग खे दाख़िल कंदा कयो। ऐं अहिड़ो लिबास पाइण बि मर्द जे लाइ जाइज़ न आहे जेको औरतुनि जे मुशाबे हुजे। औरतुनि जे माना अहिड़ो बर्थ भरियल हुजे। अछो वॻो त पाइण जाइज़ आहे सुन्नत, पर हुन ते औरतुनि वारो बर्थ भरियल हुजे त इहो औरतुनि जो लिबास इहो जाइज़ न आहे। असां वटि शादियूं थींदियूं न, पोइ शादियुनि में, सिंधियुनि जी शादियुनि में मर्द खे औरत जी गंदी पाराईंदा ऐं औरत खे वरी अजरक पाराईंदा। ईअं थींदो आहे न। हवायो प्यार था वधाइनि, प्यार वधाइण जी जॻह ते उन्हनि खे जहन्नम ई था बणायो पिया। ईअं न कयो। औरत जो लिबास औरत पाए, मर्द जो लिबास मर्द पाए। ऐं जिस्म ते ख़ुशबू ई लॻाइण मदीने वारे साईं जी सुन्नत आहे। ऐं जुमे जे ॾियारे ख़ुशूसन माण्हू साफ़ सुथरो कपिड़ो पाए अचे, भलो वॻो पाए अचे, मस्जिद में अचे त साफ़ सुथरो वॻो पाए अचे। इन सां अल्लाह बि राज़ी थींदो आहे, दिलि बि नूरानी थींदी आहे। अल्लाह ताला शाह असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।